जनहार सूमर बरसात संगाती तकरार घर ते हथियारबंदनि जो हमलो, फारिग में भाउ में भेण क़तल, माउ में धीअ समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ सैयद मीरान मोहम्मद शाह में हथियारबंदनि घर में गिड़ी हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि नियाज़ शाह ऐं संदसि भेण बचल बीबी थड़े ते क़तल थी पिया। मक़तूल नियाज़ शाह जी घरवारी 1 वरियं जी न्याणी अलीना ऐं नौजवान कमाल शाह ज़ख़्मी। वाक़े बाद पुलिस पहुची मड अस्पताल मुंतक़िल कया। मक़तूलनि जे वारसनि मौसूल बिरादरी जे माण्हुनि सां संगाती तकरार हलंदड़ हो। ड्रखण बरसां ट्रक ड्राइवरनि का फौरन पारापुर मुतासिरनि जो इंडस हाईवे ते रोड ते धरणो। ट्रक ड्राइवरनि फुरपा के खिलाफ थरड़ी मीरवाइज स्टॉपर ते एहतजाज तौर गाड़ियों बिहारे इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। ट्रैफिक मौतले ॿिन्ही पासनि खां गाड़ियुनि जूं कतारूं बीठी वयूं। एहतजाज कंदड़नि जो बदमनी खे पंजो ॾेई घुरियल रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराइण जो मुतालबो। इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ केसनि जूं अॼु ॿुधणियूं रखियल। तोशाखाना केस जी ॿुधणी एहतसाब अदालत जो जज बशीर अहमद कंदो। साइफर केस जी ॿुधणी ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे चबूल असना हासिल करने जी अदालत में थींदी। इस्तक़सा जे वधीक गवाहनि खां आरी पुछा कई वेंदी। सुप्रीम कोर्ट में क़ौमी असम्बली जे अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी तरफ़ां बेतमादी रिथ रद्द करण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थींदी। अख्तर मेगन जे नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी बि शेड्यूल। सिविलियन जो फौजी अदालतनि में ट्रायल ख़िलाफ़ केस पिणु ॿुधणी अॼु थी रही आहे। कराची में ॿिनि सियासी जमातुनि जे कारकुननि विच में झेड़े दौरान फारिग में 1 ॼणो मारिजी पियो, 1 ज़ख़्मी। नाज़िमाबाद नंबर 2 में ॿिनि सियासी जमातुनि जे कारकुननि विच में झेड़े दौरान कारकुननि हिक ॿिए ते कुर्सियुनि सां हमलो कयो। फारिग में 48 वरियं जो फराज़ मारिजी पियो, 1 ज़ख़्मी। झेड़े खां पोइ शरपसंदनि कुझु दुकाननि ऐं गाॾियुनि खे ॿाहिरि छॾी। पुलिस पहुची सूरतहाल ते ज़ाब्तो आंदो। IMF पारां पाकिस्तान जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खां सवाइ बि समाजी प्रोग्राम हलाइण ते ज़ोर। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान खे कमज़ोर तबिके जी समाजी तहफ़ुज़ लाइ क़दम खणणु घुरिजनि। कमज़ोर तबिके लाइ बिजली ऐं गैस जे अघनि जो ख़्यालु बि रखणु घुरिजे। निगरान हुकूमत महदूद इख़्तियारनि बावजूदि दिसंबर जो हदफ़ पूरो न करे सघी। चूंडियल हुकूमत साल जे आख़िर ताईं समाजी तहफ़ुज़ जा ख़र्च जारी रखे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रक़म विराइण जे तरीक़ेकार ऐं शफ़ाफ़ियत जी गुंजाइश मौजूद आहे। ऐं गज़ा ते इसराइली फ़ौज जा हमला जारी। 24 कलाकनि दौरान 165 फ़लस्तीनी शहीद, 290 ज़ख़्मी। ख़ान यूनिस में हवाई हमले ऐं टैंकनि सां बमबारी, केतिरा ई शहीद। 7 अक्टूबर खां जारी इसराइली हमलनि में हेल ताईं 26,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद ऐं 65,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। होॾां हिज़्बुल्लाह इसराइली फ़ौज विच में वेड़ जारी। हिज़्बुल्लाह मासिब इसराइली हमले में 3 विड़ाक शहीद थी विया। हिज़्बुल्लाह तरफ़ां बि इसराइली फ़ौज ते रॉकेट हमले जी दावा।